मां आलिम त न आहियां, मां हिकिड़ो मुशक़टू ज़ालिम आहियां, क्लीन शेव ज़ालिम। मां आलिमनि जी इज़त कंदो आहियां, कारी साहबनि जी इज़त कंदो आहियां, हाफ़िज़ क़ुरान जी इज़त कंदो आहियां, तालिब इल्मनि जी इज़त कंदो आहियां। मां उन्हनि जी बि इज़त कंदो आहियां जेके थाल मथे ते रखी हिन हुन घरनि मां मानियूं वठंदा आहिनि। छो इहो कमु मां पाण बि कयो आहे। तॾहिं त मां न क़ुरान पढ़ी सघियुमि न हदीस पढ़ी सघी। ख़ुदा जो कसम, छो जॾहिं का चङी भाॼी मिलंदी त हिकिड़ो मां हूंदो, ॿियो मुंहिंजो दोस्त हूंदो, हिकिड़ी सनड़ी घिटी में वेही चङियूं भाॼी खाई वेंदासीं, ॿटालू ऐं दाल उस्तादनि जे आॾो रखंदासीं। असां उस्तादनि जी इज़त न कई त तॾहिं अॼु ज़ालिम थी विया आहियूं। नो प्रॉब्लम उस्ताद, मूंखे माफ़ु कजो। हा ॿुधो, ॾाढ़ी मुबारक जेकॾहिं तुंहिंजे चहिरे ते सजायल आहे, इहा मदीने वारे सोणे सरकार जी पैरवी आहे। जेकॾहिं न पैरवी में को हैर फैर की तुंहिंजे घर मां अज़ ख़ुदि सुकून तबाह ऐं बर्बाद थींदा। मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। तुंहिंजे चहिरे ते जेकॾहिं ॾाढ़ी मुबारक आहे त तो ते शैतान वॾो हावी थींदो, तो ते टारगेट कंदो, तोखां कहिड़ा कहिड़ा कम वठंदो ख़बर अथई? ज़नाऊं कराईंदई, पंहिंजे घर जी औरतुनि सां झगड़ा कराईंदई, अज़ीज़नि रिश्तेदारनि सां झगड़ा कराईंदई, रब जी इज़त जो कसम तोखे कूड़ ॻाल्हाईंदो, रब जी इज़त जो कसम तोखे पाड़े वारनि सां हरू बि तोखे विड़ाईंदो। शैतान इब्लीस तोखां एॾा नाजाइज़ कम वठंदो। तुंहिंजी सिर्फ़ु हिकिड़ी ग़लती आहे, जेको तूं पंहिंजा कदम खणे थो उन कदमनि खे फोकस ॾेई नथो सोचें। तुंहिंजा कम कहिड़ा आहिनि? तूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पैरवी ते तो हलें, जा शैतान इब्लीस जी हरकतुनि ते तो हलें? हेॾिया शैतान जेके तोखां कम वठंदो न, मां ॾाढ़ी जेके बि ॾाढ़ी चहिरे ते आहे, मां उन्हनि खे तो पैगाम ॾियां। हा, 5 आङुरियूं बराबरि न कजो, के भला बि आहिनि। मां तो चवां हिन दौर में भलो भलो नालो मुंहिंजे रब जो आहे। ॿुधायां कहिड़ो नालो आहे मुंहिंजे रब जो? भलो। रब जा सभु भला नाला आहिनि, कहिड़ा कहिड़ा ॿुधायां? रब जॾहिं थियो ई ख़ुदि भलो त उनजी कहिड़ी मां तारीफ़ कयां? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, बसि शैतान खे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कढ। जेकॾहिं चाहे थो त शैतान मुंहिंजे दिमाग़ खां निकिरे। फजर जी नमाज़ खां बाद में 7 मरतबा पढ़ हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हू अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। 7 मरतबा फजर जी नमाज खां बाद में, 7 मरतबा मग़रिब जी नमाज खां बाद में। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हू अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। ऐं हिकिड़ी तस्बीह तूं मुकमिल कर रोज़ फजर जी नमाज खां बाद में। ख़ुदा जे वास्ते तूं उहे मौजज़ा ॾिसंदे जंहिंजी का ॻाल्हि ई न आहे। ॿी तस्बीह कहिड़ी आहे? ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्क व लहुल हम्द व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। 100 मरतबा या तस्बीह फजर जी नमाज खां बाद में पढ़। इंशाअल्लाह तबारक अल्लाह शैतान जी मां खे ताक़त न आहे जेको तो ते टारगेट करे। इहो शैतान इब्लीस तुंहिंजे चहिरे ते ॾाढ़ी त सजायल आहे, पर तोखे तज़लील ऐं ज़लील दुनिया वारनि जे आॾो थो करणु चाहे। मुंहिंजी ॻाल्हि ते अमल कजांइ। मां आलिम न आहियां, मां ज़ालिम आहियां। कॾहिं कॾहिं ज़ालिम जी ॻाल्हि ते बि अमल करे ॾिसो, नस्ल बि तव्हांखे दुआऊं ॾींदा।